मावी अबान साहिबा, जाहिद महर साहब, मुस्तफ़ा इंगोरजो साहब, जाहिद बिलोचो साहब, मुस्तफ़ा निज़ामानी साहब, दर्शन सचदेव साहब, अली नवाज अब्बासी साहब, मकसूद झत्याल साहब, सुरेश कुमार साहब, सुभान वजीर साहब, परशुतम गनी समो, सुजानी साहब, लंजो साहब, या समूरा दोस्तों, भावरो भेनरो, ऐं जॾहिं थर ईंदो आहियां या मिठी ईंदो आहियां, अदा हाणे तव्हांजी इहा ॻाल्हि कोई पोयां ख़तमु थिए, जॾहिं मिठी या थर अचिबो आहे त टे एहसास जनम वठंदा, भिटूं ॾिसी, माण्हू ॾिसी, कॾहिं कॾहिं सावक ॾिसी, कॾहिं कॾहिं रस्तनि ते बुख विचां पार थी मोल ढोर ॾिसी, कॾहिं कॾहिं पाणी जो देगड़ो या दिलो घड़ो मथे ते रखी पंधु वींदड़ का भेण ॾिसी, थर मोहब्बत की सरजमीन है, टे एहसास, थर मोहब्बत की सरजमीन है, थर वफाओं की सरजमीन है, ऐं थर मयारों की सरजमीन। टई नबी साईं के लफ्ज़न में मोहब्बत पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजे महबूबनि सां, अलस्तु बिरब्बिकुम, जॾहिं रब पुछो त केरु आहे तुंहिंजो रब, आऊं आहियां न तुंहिंजो रब, अलस्तु बिरब्बिकुम, जॾहिं कन पियो कालू बला कलबसी, तॾहिं तित चयो, छा चयो, मारवी छा चयो त रब खे त आऊं तोसां वफ़ादार आहियां, तोसां सची आहियां, न, कालू बला कलबसी, तॾहिं तित चयो, तहीं देर कयो, वचन वेड़ी चयो, वचन पंहिंजे माण्हुनि सी, वचन पंहिंजे आवाम सी, मोहब्बत ऐं वफ़ा थरियाणीअ जी, थरनि जी, वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास, कैद में पई आहे, चए थी जे हिते मरी वञा, वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास, त गोर मुंहिंजी सूमरा किज पहाड़नि पास, त मुंहिंजी क़बर वञी मुंहिंजे माइटनि वटि कजे, हिते न कजे तुंहिंजे कैद खाने में, वाझाए वतन खे आऊं जे हित मुयास, त गोर मुंहिंजी सूमरा किज पहाड़नि पास, निज ॾाॾाणे ॾेह जे मझां वलड़नि वास, मोयाई जियास जी वञे मड़ हली, ऐं मरीद जीअंदुसि जेकॾहिं मुंहिंजो मड़ खॼी तुंहिंजे कैद मां मलीर में थर में पंहिंजे मारनि ॾाढो वञे, वफ़ा ऐं पोइ मयार, तव्हां सभिनी खे मयार, सॼे सिंध खे मयार, थरनि जा जेके नस्ल हलिया विया, वफ़ाउनि जो क़दुरु न कंदे, मोहब्बतुनि जो क़दुरु न कंदे, पंहिंजे मिटीअ जो, पंहिंजे भिटनि जो, पंहिंजी वारीअ जो, पंहिंजे मिटनि माइटनि में मारुनि जो, पंहिंजे पटनि जो, पंहिंजे घरनि जो, पंहिंजे झूपड़नि जो, पंहिंजे चौरनि जो जिन माण्हुनि क़दुरु न कयो, ऐं सिंध खे लुटींदड़नि खे, थर खे लुटींदड़नि खे पंहिंजे सिरनि ते विहारे थर जो ही अशर करायो, ऐं जिन मारवीअ खे अकेलो छॾे ॾिनो उन्हनि खे मयार लतीफ़ जे लफ़्ज़नि में त लिंगरियारी लूह में जिनी में थियास,
जंहिंजे करे मेहणनि में आयसि, ज़लील थियसि, रुसवा थियसि, अकेली थियसि, दर बदर थियसि, खाक बसर थियसि। मारो ई पीछे नबी फरे ज़बानी लेंगड़े वारी लूह में जिनी ले थियास तिनी ता तिर जेतरो पलक न पुछास। उन्हनि पुछे ई कान जल्ला कुर्बानी ॾिनियूं, जल्ला रुसवा थियसि, जल्ला दरबदर थियसि, उन्हनि खे परवाह ई कान्हे। सोचो न सिंध जा उहे शहीद, सिंध जा उहे माण्हू जेके विढ़िया पंहिंजे वतन लाइ, उन्हनि जे बजाय 2 नंबर छग टके टके ते विकामंदड़ माण्हुनि खे पाण सिरनि ते सवार करे पंहिंजो अबो ऐं ॾाॾो बनाए उन्हनि जे पोयां हलूं पिया ऐं उहे ग़द्दार तव्हांखे लुटीनि पिया। लिगड़े वारी लूह में जिनी लाइ थियास तिनी तां तिर जेतरो पलक न पुछास। झरो कन झोरियो हियो कोठन आऊं पुछास, मारन मुंज होयास न त मारन मार स्कीन। मुखे मुझे मारन जे मुंज, मुखे मुझे मारन जी खामोशी मारे छड़ियो। मुखे मारन कोन मारियो, उमर जे जुल्मन कोन मारियो, उमर जे ॾाढ मुर्सी जबर कोन मारियो। मारन मुंज होयास, जेके मारू मुंजा मुंझल आहिनि, जेके मुंजा मारू लतीफ़ सही है, जेके मुंजा मारू कंफ्यूज्ड आहिनि, जेके चवनि था अलाए ही सही है, अलाए ही सही है, हिन सां गॾिजूं या हुन सां गॾिजूं, अलाए कीअं बि आहे। वरी पंहिंजो आहे फाटा ते फाटा ते आयो, फाटा करे वियो, शादीअ में आयो, बुओ ॾेई वियो, वॾेरे खे शाबस हुजे कहिड़ो बि आहे, ओताक ते चांहि जो कोप पियारी, गाॾीअ मां हथ ॾिनई, बुओ 500 रुपया लिफ़ाफ़े में विझी ॾेई वियो, भाकुर पाए मिलियो, अजरक पाराई। इन्हनि सां गॾिजी हलूं, बुखियनि सां हलण जे बजाय, ग़रीबनि सां हलण जे बजाय, इन्हनि ठगनि सां कुझु वक़्तु खणी हलूं त मारुनि मुंझ मुयास, मारुनि जे मुंझारे, मारुनि जे कंफ्यूजन मूंखे मारे छॾियो, न त मारे मारे स्कीन। त ही थर ते जेका मयार आहे, हिकु नज़र थर पर कहिड़ी नज़र हुजे। बेड़ी ॿुॾी पई आहे, तबाह लॻो पियो आहे, भीग लॻी पई आहे, ऋण पियो वाका करे, पाणी आई कोन्हे, बिजली आई कान्हे, गैस आई कोन्हे, टपड़ सभु लुटिजी विया, कोयलो लुटिजी वियो, वसीला लुटिजी विया। थर ते कहिड़ी नज़र हुजे। फंडामेंटल राइट्स, बुनियादी इंसानी हक़ कहिड़ा हक़, थरनि जा कहिड़ा हक़, हक़ त विड़ी वठिबा आहिनि न, हक़ त रूपलो कोली थी वठिबा आहिनि, जंग करे वठिबा आहिनि। हक़ इहे थोरी मिलंदा आहिनि। कहिड़ा हक़? सिक्योरिटी ऑफ पर्सन, आर्टिकल 9, ट्रायल, free and fair trial to 10A, bonded labor, double jeopardy, retrospective punishment, article 14, dignity of human beings, 15, freedom of movement, 16, freedom of association and assembly, 17, 18, freedom of trade, 19, freedom of expression, freedom of religion, 20, property, कहिड़ो हक़ आहे तव्हां वटि? आर्टिकल 9, सिक्योरिटी, तव्हांजो दो भील मारे छॾियऊं। 10, जिन उन्हनि लाइ एहतजाज कयो, उन्हनि खे राति जो रस्तनि तां पकड़ी गिरफ़्तार करे, उन्हनि खे लठियूं हणी, जेके एहतजाज करण आया उन्हनि खे डंडा हणी, उन्हनि खे वाड़े, उन्हनि खे उखाड़ो करे टार्चर कयूं। 14, डिग्निटी, कहिड़ी डिग्निटी? रस्ते रस्ते ते पंहिंजे वतन में तव्हांजी तलाशी थिए थी, डिग्निटी हथ मथे झड़ती पई थिए। फ्रीडम ऑफ मूवमेंट, हर जाइ ते तव्हांजे रस्तनि ते पाबंदियूं आहिनि। असेंबली, एहतजाज करण ते लठियूं थियूं लॻनि, पाबंदियूं थियूं लॻनि। कारोबार करण ते भत्ता था घुर्जनि, पंहिंजी राय जो इज़हार कयो था सोशल मीडिया ते त कूड़ा केस था थियनि। कहिड़ो फ्रीडम? कहिड़नि बुनियादी हक़नि जो तव्हांखे बराबरी ऐं तव्हांखे
इंसाफ़ जो आर्टिकल 25 जो कहिड़ो हक़ मिलियल आहे थरियो, पर पोइ हुनजे टपड़ फिटा करे माथ करे वेही रहिजे, ख़ामोश थिजे। ये जेका कोविड आई है, कोरोना, इन में ॿ बुनियादी ॻाल्हियूं आहिनि। हिकिड़ो चवनि था एहतियात कयो त कोरोना न थींदो, सो माशाअल्लाह तव्हां सभु ॾिसो पिया एहतियात पिया कयो, बसि मन लॻा पिया आहियो सभु, ठीकु आहे। ॿियो चवनि था त थी वञे त पोइ तव्हां में इम्यूनिटी हुजे, जो तव्हां ठीकु थी वञो। इलाज त आई सी कोन्हे कोरोना जी, अञा तक ट्रीटमेंट आई कोन्हे, वैक्सीन आहे, यानी एहतियात, मास्क वास्क पायो। ॿियो आहे पोइ थी वञे त पोइ वरी तव्हांजे जिस्म में उहो बचाव हुजे जो तव्हां जल्दी ठीकु थी वञे। त थरियो, मिठी वासियो, नौजवान इत्तेहाद थर जा साथियो, जीअं जिस्म जी इम्यूनिटी खपे, तीअं रूह जी, जज़्बनि जी, एहसासनि जी इम्यूनिटी। इम्यूनिटी माना दिफ़ा, बीमारी थे तव्हांजो जिस्म मुक़ाबिलो करे बीमारी। एहसासनि जी इम्यूनिटी माना का गड़बड़ थे त तव्हां हथियार फिटा न करे छॾियो, तव्हां हाराए न छॾियो, तव्हां शिकस्त न मञी छॾियो, रोज़गार में कॾहिं कॾहिं नौकरी में पोइ हींअर कनि पिया न, बाबा हिननि माण्हुनि खे ॾियो नौकरी, हिननि खे न ॾियो, हिननि जा 55 सैकड़ो खपे, हिन जा 50 खपे, हिन जो 40 खपे, हिन जो 30 खपे, हिकिड़ो ई मुल्क, हिकिड़ो ई सूबो, ही 30 ते कंदासीं, ही 33 ते कंदासीं, 40 ते कंदासीं, 45 ते कंदासीं, 50 ते कंदासीं। पब्लिक सर्विस कमीशन बंदि पई आहे, नौकरियूं विकामनि पयूं। पोइ जे टपड़ हलिया वञनि त पोइ जेको थर में ख़ुदकशियूं थियनि पियूं चवनि, इमोशनल इम्यूनिटी कान्हे, एहसासाती मुदाफ़ती निज़ाम कोन्हे। माना मुश्किल घड़ी अचे थी त सिंध जो माण्हू हथियार फिटा करे, हिकिड़ो दफ़ो नौकरी लाइ अप्लाई कई न मिली, ॿियो दफ़ो कई न मिली, टियों दफ़ो कई न मिली, अदा विझी धूड़, हाणे वञी थो परचूं दुकान में केबिन थो खोलो। हिकिड़ो दफ़ो मास्तरी जो इम्तिहान न ॾिनई, न चढ़ियो, ॿियो दफ़ो ॾिनई न चढ़ियो, टियों दफ़ो ॾिनई न चढ़ियो, हाणे विषय में हथ कढी। इहो आहे सिंध जो काम। बाबा 50 साल थिया, सियासी जदोजहद थी, कुछ कोन थी, हाणे हलो त बिजा तीर बिजा कयो। माना टपड़ी चट, रूह बि चट, दिमाग़ बि चट, ज़हन बि चट। छाकाणि अदा हेतिरी कोशिशि कईसीं, थियो कुझु कोन। तंहिंजे करे माण्हू अंदरूनी तौर इम्यून न आहे। मूंखां माण्हू पुछंदा आहिनि, साईं मुश्किल घड़ी अचे, माण्हू ज़हनी तरह तबाह ऐं बर्बाद थी वञे त पोइ छा करे? मूंखां नौजवान पुछंदा आहिनि, छोकिरियूं पुछंदियूं आहिनि, सर मसइलो छा थिए? चवनि सर कंहिं छोकिरी जी मङणी टुटी वञे, तलाक न्याणी खे थी वञे, मुड़ुसु घरां कढी छॾे, बच्चा खसे वठे, ॿारनि ऐं ज़ाल खे मुड़ुसु छॾे हलियो वञे, या कंहिं मर्द खे नौकरी रोज़गार वसीला छॾिया हलिया वञनि, पोइ ज़हनी तरह टुटी पवे, पोइ छा करे? आउं वरी हुनखे जवाब में सवाल पुछंदो आहियां त तव्हां पाण खे अहिड़ो छो बनायो आहे जो आहिस्ते थोरे झटके सां टुटियो पओ? अहिड़ा कमज़ोर छो आहियो जो टुटी था पओ? अहिड़ा वल्नरेबल छो आहियो जो टुटी था पओ? मङणी हिकिड़ी न त ॿी, ॿी न त टी, टी न त 1000, नौकरियूं 1000, शहर 1000, मौक़िया 1000, अपॉर्चुनिटीज़ 1000। ॻोल्हियो, निकिरो, जॾहिं तव्हां कुझु थी वेंदो, मौक़िया तव्हांजे पोयां डोड़ंदा। जेसीं तव्हां कुझु न आहियो, तव्हां मौक़ियनि जे पोयां डोड़ो। जॾहिं तव्हां कुझु आहियो, मौक़िया तव्हांजे पोयां डोड़नि था, मौक़िया तव्हांखे तलाश था कनि। ॿियो सवाल त साईं हींअर छा कयूं? नौजवान चवंदा आहिनि, हींअर छा कयूं जो सही दस ते हुजूं? छा कयूं? तव्हांखे ख़बर आहे त दुनिया में जेके माण्हू फेल आहिनि,
जिनके पाण फेल था समझूं, मीडिया कर था समझूं, निस्बतन नाकाम था समझूं, जिन माण्हुनि खे तो बाबा ही माण्हू फेल है। तव्हांखे ख़बर आहे त उन्हनि मां रुगो 20% उहे आहिनि जिन जेके फ़ैसिला कया, 20% जिन जेके फ़ैसिला कया उहे फ़ैसिला ग़लति थिया, इन जे करे उहे नाकाम थी। 80% उहे माण्हू आहिनि जिन जेके फ़ैसिला कया उन्हनि में कामयाब थिया, इन करे फेल थी विया। माना माण्हू ज़िंदगी जो मिशन ठाहियो हुयो, तव्हां वॾो दर्जी थिया, पोइ थी वियो त पोइ ठहियो। ज़िंदगी जो आइटम ठाही त मुंहिंजी फर्ज़ाना सां शादी थिए, पछाड़ी फर्ज़ाना सां या सावित्री सां शादी थी वई। हाणे फर्ज़ाना या सावित्री या लक्ष्मी या रुखसाना सां शादी थियण में थियो छा? थियो त कुझु कोन। हुन ज़िंदगी जो ख़्वाब ई इहो ॾिठो त फलाणी सां शादी थिए, ऐं छोकिरीअ ख़्वाब ॾिठो त फलाणी शायद जावेद या रमेश या राम या किशोर सां शादी थिए। ज़िंदगी जो ख़्वाब ई वरी त किशोर सां शादी थिए, पोइ किशोर सां शादी थी वई। हाणे चयो हाणे वेठी हुई घर, हाणे वेठी बोर्ड रद्द, किशोर मिली वियो, किशोर हाणे वेठो राति जो खोंगरा हाणे। किशोर बाज़ार में घुमी छरे जी हिकिड़ी थैली पी, राति जो खोंगरा हाणे सुंदो पियो, तुंहिंजो ख़्वाब हो किशोर ईंदो, अप्सरा वांगुरु आसमान में लहंदो, पोइ किशोर सां शादी, किशोर सां शादी थी वई। ॿिए जो ख़्वाब फटफटियो वठां, फटफटियो मिली वियो, वरी फटफटे सां फ़ाइदो बि कई, टंग में भॼी पई। ख़्वाब ई इहो आहे न मोबाइल वठां सैमसंग जो ख़्वाब आहे त नंढड़ो ॿार अख़बार में पढ़ंदा आहियो त ॻोठ में शादीअ ते कपिड़नि जो जोड़ो न मिलण ते नंढड़े ॿार ख़ुदकुशी कई। तव्हां ॿारनि खे ख़्वाब अहिड़ा ठाहिया आहिनि न, मोबाइल न मिलियो, ईद जी ख़र्ची न मिली, ख़ुदकुशी करे करे फटफटियो न मिलियो। ख़्वाब ई माण्हू जो जे करे फटफटियो आहे ऐं ख़्वाब आहे शादी थिए, अब पोइ छा थियो? हिकिड़े अमरा खे चयूं, मूंखे ॾाढी वणंदी आहे ॻाल्हि। हिकिड़ो अमरा, पंजाब जी ॻाल्हि आहे, पंजाबी में तव्हां सिंधी में ॿुधायां, हिकिड़ो अमरा वाह जे कप ते खट ते सुतो पियो, नौजवान 16-17 साल सुतो पियो। ॿियो हिकिड़ो बुज़ुर्ग लंघियो, चइजो सॼो ॾींहुं सुतो पियो ई, चइबो छा कयां? चइबो पढ़ तरक़ी कर, कि पढ़ी पोइ छा कंदुसि? चइबो रोज़गार मिलंदई, चइबो रोज़गार मिलंदो पोइ छा कंदुसि? चइबो सोणी कुंवार मिलंदई, शादी कजी, चइबो पोइ ॿार ॼमंदई, चइबो ॿारनि खे नौकिरी वठी ॾिजी, हुनखे घर ठाराए ॾिजी, चइबो पोइ ॿार तुंहिंजा सेट थींदा, चइबो पोइ तूं ऐश पियो कजी, निंड पियो कजी, चइबो त हींअर बि कयां पियो। हेॾी जफ़ाकशी करे पोइ वरी आख़िर में निंड अची करणी अथमि त हींअर ई सुतो पियो आहे, वाह जे कप ते खट ते हेॾी जदोजहद छो कयां? सभु पछाड़ी में जे जदोजहद इहा आहे त खट ते वेठो ऐश कजे, शादी करे बचा ॼणे, पोइ फलाणी कैबिन पई हलंदी, इहा जे नंढड़ो ख़्वाब आहे त पोइ त सही आहे। पोइ जीअं सिंध जा माण्हू वेठा आहिनि, होटल ते फिल्मूं विल्मूं ॾिसियो, मज़ो कयो, 4-5 कलाक कमु कयूं, 3-4 कलाक फिल्म ॾिठूं, चांहि वांहि पीतऊं, राति जो घर विया, कंहिं न को बहानो वठी ज़ाल खे या भेण खे ॿ टे ॾंडायूं, कुटियूं, पंहिंजी फ्रस्ट्रेशन ज़ाल या भेण खे या नंढड़ी धीअ खे कुटे, राति जो ठरो या थैली पी या सिगरेट जो कशणी, सुम्ही रहिया, सुबुह जो वरी 2-3 कलाक कमु, 5-7 कलाक होटल। इहा ज़िंदगी गुज़ारणी आहे त पोइ ईअं ई हूंदो जीअं गुज़ारियूं, पोइ सिंध ईअं ई हूंदी जीअं आहे। ऐं भले तव्हांखे केॾा लेक्चर कया, जे तव्हांजे अंदर में तड़प कान्हे, जे अंदर में तव्हांजे इहो वैसा ई कोन्हे, अंदर इम्यून ई कोन्हे, अंदर वरी मुश्किलातुनि में परेशान न थियण जी तरबियत ई कान थियल आहे, अंदर यकदम टुटी थो पवे, अंदर में यकदम खाली था वञो, छाकाणि त एतिरो मुतालो कोन्हे, एतिरो एक्सपीरियंस कोन्हे, एतिरो एक्सपोजर कोन्हे, एतिरो घुमिया कोन आहियो, एतिरो सिखिया कोन आहियो, त पोइ ईअं ई वेठा हूंदासीं जीअं पाण वेठा आहियूं। पर जे पाण मुक़ाबला करणु सिखिया आहियूं, हर चैलेंज खां पोइ पाण उची था बीहूं, हर चैलेंज खां पोइ पाण नई जंग था कयूं, हर फेल्यूअर खे पाण रस्ते जो हिकिड़ो क़दम था सम्झूं। उहो जेको आउं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त उठ वेरी, ओठार वेरी, चैलेंज ॾिसो, ये तो डेट जो दौर है ना, कम अब कितने आवाज जो आवड़े तो यहाँ बजेगा आप पूजा पे न लिफाफा न पोस्ट ऑफिस हो
न जहाज, न इंटरनेट, न GPS, न गूगल मैप्स। उठ वेरी ससुई निकती अब्दुल हुए गोलण। उठ वेरी ओठार वेरी वेरी थियणम डे। चौथों वेरी वाव थियो जंहिं लटिया पुन पे। हवा हली पुनो जे पेरनि जा निशान डाइज। पंजो वेरी सिज थियो जंहिं उलही की अवे। सिज तकड़ो लही वियो, देर थी वई। छहों वेरी छपर थियो जंहिं सवा कया न सेर। जबल जंहिंजा रस्ता इंगड़ विंगड़ मुंझाईंदड़ सिधा रस्ता आहिनि ई कोन। ऐं सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी वेर। चंड वरी खिड़ण में देर करे छॾी। सिज लही वियो, चंड खिड़े कोन थो ॿुधाए। पोइ उठ वेरी ओठार वेरी वेरी थियणम देर। चौथों वेरी वाह थियो जंहिं लटिया पुणुअ पेर। पंजो वेरी सिज थियो जे उलही की अवेर। छहों वेरी छपर थियो जो खिड़ियो न वॾी वेर। सतों वेरी छहों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी वेर। वाहिरे जी देर ऐं छुलू कया छपर। सिज लहे पियो, वाहिरे जी वेर आहे। ओॾी महिल वापस करे नथी विया। ऐं जबल ते पंहिंजूं चढ़ायूं जारी रखंदी अचां। चढ़ायूं पढ़ाई लाइ, CSS लाइ, इंजीनियरिंग लाइ, लॉ लाइ, मेडिकल लाइ, फिलॉसफी लाइ, एंथ्रोपोलॉजी लाइ, फिजिक्स लाइ, केमिस्ट्री लाइ, मैथमेटिक्स लाइ, चार्टर्ड अकाउंटेंसी लाइ, बिजनेस लाइ, इल्म लाइ, अंग्रेजी लाइ, चाइनीज़ लाइ, फ्रेंच लाइ, जर्मन लाइ, रोजगार लाइ, दुनिया जा नवा मुल्क ॾिसण लाइ, पंहिंजो कारोबार करण लाइ, पंहिंजे मिटनि माइटनि खे हिकिड़ी सुठी ज़िंदगी ॾियण लाइ, पंहिंजे बचनि लाइ रोशन मुस्तक़बिल ॾियण लाइ, पंहिंजे पाड़े खे ऐं ॻोठ खे बहितर बनाइण लाइ, पंहिंजे क़ौम ऐं वतन खे आबाद करण लाइ, पंहिंजे सूबे खे, पंहिंजे मुल्क खे, सॼे साउथ एशिया खे हिकिड़ो शानदार ज़मीन जो टुकड़ो बनाइण लाइ, उन लाइ छपरनि ते छुलू करणियूं आहिनि। उन्हनि ते वाहिरे जी वेर महिल जॾहिं उतार हुजे, मायूसी हुजे, ओॾी महिल चढ़ाई करणी आहे। ओॾी महिल ऐं जज़्बो ॾिसो था। जज़्बो वञी लतीफ़ जे किरदार मां सिखो। ऐं लतीफ़ जा किरदार केरु? गरीब बादशाह कोन, सॼे बादशाह शहज़ादनि जो ज़िक्र कयो। वॾनि शाइर वॾा शाइर कंदा आहिनि शहज़ादनि जो, बादशाह जो ज़िक्र। लतीफ़ साईं करे थो मिसकीननि ऐं बुखियनि जो ज़िक्र। ऐं उन्हनि मिसकीननि ऐं बुखियनि में वरी मायुनि जो ज़िक्र, जिन मायुनि खे सॼी दुनिया में फ़क़ति हिकिड़ो ऑब्जेक्ट बनाए पेश कयो वेंदो आहे। लतीफ़ में उहे एक्टिविस्ट, लतीफ़ जी शाइरी में जिदोजहद कंदड़ मुड़ुस जेके भाड़े आहिनि, से घर वेठा आहिनि। उमर, खेत, कुनू, मेयार, उहे सभु भाड़ जा कुंबा घर वेठा आहिनि। ऐं मैदान में औरतूं आहिनि ऐं उहे बि जिदोजहद कनि। इहो तव्हां लाइ मिसाल आहे थरियुनि लाइ। थरियुनि लाइ पूरा मिसाल न। अरबे रुपया फिरियो वञे पोइ हिकिड़ी ट्रक ते माई वेठी हुजे, चवनि थरियाणी ट्रक पई हलाए, उहा ठगी न। जेन्युइन थर जूं मायूं मैदान में निकिरनि। हलंदे होत पुनूअ ॾे ऐं पेरें पंध कंदियास। केरु पई चए? ससुई। पोइ चइजे जे रुकावट हुजनि त पोइ हलंदे होत पुनूअ ॾे ऐं पेरें पंध कंदियास। जे पेरनि पंध छॾियो त गोॾनि भर ॾिसकंदियास। जे गोॾनि ॾिसकण छॾियो त चेल भर चुरंदियास। जे चेल चुरण छॾियो त सीने भर सुरंदियास। जे सीने सुरण छॾियो त ॿाहुनि भर मुरंदियास। जे ॿाहुनि मुरण छॾियो त हथनि सां हलंदियास। जे हथनि हलण छॾियो त सिसीअ सां सिरंदियास। जे सिसीअ सिरण छॾियो त चोटीअ भर चुरंदियास। जे चोटी
छड़ियो त अखिन सां ईंदियास, मिली त मिलंदियास, न त घोरी जान जतन। मिली त मिलंदियास, न त घोरी जान जतन। हेॾी जिदोजहद खां पोइ ईअं कोन थी चए त मायूस थी न, कुझु कोन थियो महिनत कईसीं, चए मिली त मिलंदियास, न त घोरी जान जतन। मंज़िल लाइ माण्हू जेकर निकिरे त सोचे त आऊं जान लॻाए छॾींदुसि, पहाड़ लोड़े छॾींदुसि, पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे माण्हुनि लाइ, पंहिंजे आवाम लाइ, पंहिंजे क़ौम लाइ। ऐं पोइ आख़िरी कॉन्सेप्ट इहो हुजे, मिली त मिलंदियास, न त घोरी जान जतन। वतन लाइ कुझु करे सघियासीं, मिलियो त मिलंदियास, वतन असांजो सरसब्ज़ थियो, आबाद थियो, पेरनि ते बीठो, फर्स्ट क्लास। न थियो त घोरी जान जतन। इहो रिस्पेक्ट रुगो सियासत में न, प्रोफेशन पढ़ाई। ऐं तव्हांखे माण्हू चवंदा अदा वॾनि माण्हुनि जा ॿार नौकिरी हुननि खे मिलंदी, तव्हांखे सॼो ॾींहुं ॿुधाए वेंदो फलाणे वॾे माण्हू जो ॿार आहे, सिफारिश ते नौकिरी तव्हांखे कोन मिलंदी। बाबा पढ़ाईअ में तव्हीं छा कयो, सीटूं विकामी वयूं। बाबा CSS उहे कंदा जिन वटि पैसा हूंदा, इंजीनियर उहे थींदा जिन वटि पैसा हूंदा। कारोबार करण लाइ पैसा खपनि, धंधे लाइ पैसा खपनि, पैसो त पाण ॾाई कोन्हे। तंहिंजे करे कुझु कोन थींदो। ईअं कोन्हे, ईअं आहे भई ईअं कोन्हे। जेके 25, 30, 40 सैकड़ो मीडिया कर माण्हू उन्हनि लाइ ईअं ई आहे, जेके हथियार फिटा कंदड़ माण्हू उन्हनि लाइ ईअं ई आहे। नौकिरियूं विकामी वेंदियूं, सिफारिशूं हली वेंदियूं, बदिलियूं थी वेंदियूं, ईअं थी। पर जेके माण्हू ॼमी बीहनि, तोड़ कनि, उहे पंहिंजो रस्तो, इट इज़ ऑलवेज वेकेंट एट द टॉप, मथे हमेशह जाइ ख़ाली, स्काई इज द लिमिट। जेकर तव्हीं ॾिसो न, मैट्रिक करण में तव्हां सां मुक़ाबले करण वारा, मिसाल तौर 5 दर्जे जो मुक़ाबलो था, का 5 दर्जे वारी नौकिरी आहे, मिडिल 8 दर्जा, उन सां मुक़ाबलो करण वारा घणा माण्हू हूंदा? सदरे 7 करोड़ में 4 करोड़ माण्हू मिडिल पास हूंदा, हूंदा कोन हूंदा? हूंदा। ऐं जे मैट्रिक ते मुक़ाबलो थिए त पोइ उन्हनि 4 करोड़ मां 2 करोड़ खुटी पवंदा, बाक़ी 2 करोड़ थी बचंदा। पर जे इंटर पास घुरनि त पोइ 50 लख या करोड़ हूंदा। पर जे ग्रेजुएट घुरनि त पोइ 10-20 लख जी बचंदा। मास्टर्स घुरनि त पोइ 5-10-7 लख जी बचंदा। MPhil घुरनि त लख जी घुरंदा। PhD घुरनि त 5-10 हज़ार जी बचंदा। डबल PhD हुजो त इट इज़ ऑलवेज वेकेंट एट द टॉप। जीअं महिनत कंदा ईंदो, मुक़ाबलो घटिजंदो वेंदो, चैलेंजिस घटिजंदा वेंदा। जीअं वधीक पढ़ंदो, मुक़ाबलो सवलो थींदो वेंदो। ही पाड़ेसरी मुल्क ॾिसो, हिकिड़ो माण्हू वेठो थो, उनजा माउ पीउ ॾाॾाणा कराची रहंदा हुआ। हितां दर बदर ख़ाक थी भावनाणी ख़ानदान, भावनाणी हितां धिका झले, बुखूं काटे, दर बदर थी बहरी जहाज़नि में चढ़ी वञी पाड़ेसरी मुल्क पहुता। धिका खाधो, धिका खाई उते वञी पहुता। खाइण लाइ कुझु कोन वञ। छोकिरे वञी शुरुआत में अंधी मंझी पढ़ाई कई मुंबई मां, पोइ कापीअ सिखियो। कापीअ माना एडवर्टाइजिंग कंपनी में कापी करे लिखंदो, स्क्रिप्ट लिखंदो। चई फिल्म में थो वञा, कंहिं खयसि ई कोन, रोल ॾिनोसि, कोन रोल मिलियसि। धिका खाईंदो रहियो, ॿिए मुल्क वियो, दर बदर थियो, ख़ाक बसर थियो। पोइ हिकिड़े ॾींहुं फोन आयुसि, चयो बाबा हिकिड़ी नई स्क्रिप्ट आहे, तूं किरदारु अदा कंदे, अचु ऑडिशन ॾे। ऑडिशन ॾियण वियो। उन कराची जे सिंधी छोकिरे जो नालो पाणी सम्झी वेंदो। फिल्म जो नालो बैंड बाजा बारात, ऐं छोकिरे जो नालो आहे रणवीर सिंह भावनाणी। दीपिका जो मुड़ुसु खान बहादुर, वो रणवीर सिंह धिका खाईंदे, कराची मां कापीअ थींदे, बॉम्बे जे रस्तनि ते धिका खाईंदे अॼु सुपर स्टार। MS धोनी रेल में टिकटूं चेक कंदो,
फुटबॉल जो गोलकीपर हो स्टार है MS धोनी, अक्षय कुमार बोरची हो बैंकॉक ऐं ढाका के होटलुनि में, बेरो हो बैंकॉक में, बिस्किन माण्हू घर मां निकिरी वियो पिणस नौकरी में हो, घर छॾे हले वियो पंहिंजे ख़र्च ते, बोरची थी ढाका में होटल ॾिसी आयो बैंकॉक में ॾिठमि जिते बोरची हो फोटो हणे वेठा साणे त हिन होटल में फलाणो बेरो हो। बाबर आजम स्टेडियम में बॉल खणी ईंदो, बॉल बॉय जेको कैप्टन है पाकिस्तानी टीम जो बाबर आजम, बॉल जेको ॿाहिरि हली वेंदो आहे डोड़ी में खणी ईंदो, पिणस सां मोटरसाइकिल जी तस्वीर अथसि। हिकिड़ी कारी छोकरी शीजाणी जंहिंजे ॾाॾो ऐं ॾाॾियूं ग़ुलाम हुआ, नानाणा पड़नाना तड़नाना ग़ुलाम हुआ। छोकरी स्कूल वञण लाइ 3 कलाक सफ़र कंदी हुई, जॾहिं यूनिवर्सिटी में वई त उनजी गोरी साथियाणी चयो त हिन शीजाणीअ सां कमरे में कान रहंदसि, मुंहिंजो कमरो मटायो, हिन शीदी छोकरीअ जे कमरे में आउं कान रहंदसि। उहा छोकरी पढ़ी गुरबतुनि में 3 कलाक पंधु करे दरबदर थी, बहिणा सही, तसुब सही, मतभेद सही, इल्ज़ाम सही, पड़दारियुनि ऐं तड़दारियुनि जे ग़ुलामियुनि जे सफ़रनि मां गुज़री, पोइ वकालत कई, पोइ प्रिंसटन यूनिवर्सिटी वई, पोइ हार्वर्ड स्कूल ऑफ लॉ मां पढ़ी ऐं पोइ उहा छोकरी मिशेल ओबामा थी, अमेरिका जी फर्स्ट लेडी। मिशेल ओबामा अमेरिका जी मक़बूल तरीन औरत जेके सॼो अमेरिका जॾहिं फ़ख्र थो करे, जेका हींअर ओबामा खां वधीक मक़बूल है, मिशेल ओबामा वकील कानूनदान। उहा छोकरी नंढे हूंदे दरबदर ख़ाक बसर हुई, त उहे माण्हू आहिनि जिन आख़िरी वक़्त ताईं सफ़र जारी रखियो, जिन मेहनत की परवाह कान कई, जिन शिकस्तुनि ते हथरार फिका कोन कया, जिन ज़िल्लतुनि जे आॾो गोॾा न खोड़िया, जेके ॼमी बि रहे। थरियो थरवासियो थरी सराइण ते फ़ख्र महसूस, थरिया हुअण तव्हांजे लाइ एज़ाज़ आहे, थरियो हुअण तव्हां लाइ मर्तबो आहे। जीअं सिंधियो चवंदा आहियूं, जीअं ज़ात पंहिंजी सॾाईंदा आहियूं, पली जो आहियां, ख़ासकेली आहियां, कोसो आहियां, चांजो आहियां, भील आहियां, मेघवाड़ आहियां, कोली आहियां। थरी तव्हां लाइ एज़ाज़ आहे, पर थर जे उन्हनि 3 ॻाल्हियुनि खे यादि रखो जेके मूं शुरू में चयूं। मोहब्बतुनि खे बरक़रार रखो, वफ़ाउनि खे बरक़रार रखो, पर अहिड़ो रस्तो इख्तियार न कयो जो तव्हांजा ईंदड़ नस्ल तव्हांखे मयार चवनि। असांखां पहिरीं जेके थरवासी हुआ, तिन थर में यूनिवर्सिटी लाइ जदोजहद न कई, तिन सलामकोट में, नगर पार्कर में यूनिवर्सिटीज़ ऐं छाछरे ऐं पीपले में, वीरावा में ऐं थर जे भिटनि में साफ़ पाणीअ लाइ जदोजहद कान कई, करप्ट माण्हुनि जो मुक़ाबिलो कोन कयूं, करप्ट माण्हुनि जे गाॾियुनि जा मुसाफ़िर बणिया, 2 नंबर माण्हुनि सां सेल्फियूं कढाए ख़ुशि थींदा रहिया। जिन थर खे लुटियो उन्हनि जा सिफारिशी ऐं उन्हनि जा मददगार थिया, जिन थर में रतु आयो दोदे भील जो ऐं ॿियनि जो, उन्हनि जा हिमायती ऐं साथी थिया। रुगो पैसे खे ईमान सम्झूं, रुगो वॾेनि माण्हुनि जी चमचागिरी खे कामयाबीअ जो रस्तो सम्झूं, इल्म ऐं मेरिट जे बदिरां, इल्म ऐं मेरिट ऐं मुक़ाबले जे बदिरां सिफारिशुनि ते ऐं पैसनि ते कमु कराइण खे कामयाबी सम्झूं। उहे असांजा वॾड़ा हुआ, जिन जे करे असीं लोड़ियूं पिया। उहो रस्तो इख्तियार न कजो, मूंखां वाइदो कयो, जिन में इहो जज़्बो आहे, हथ मथे करे वाइदो कयो त तव्हीं मुक़ाबिलो कंदो, पढ़ाई सां, इल्म सां, मेरिट सां, ऐं पंहिंजो ज़िंदगी ऐं पंहिंजो रस्तो ऐं पंहिंजो मुस्तक़बिल पाड़ा ॾींदो। ज़िंदाबाद। जे इएं अॾींदो त मुंहिंजो तव्हांखे पक थो ॾियारियां, वाइदो थो कयां त थरवासियो, मिठी वासियो, ही जेके नौजवान आहिनि ॾहकंदड़ चहिरनि वारा, ही जेके महिनत में यकीन रखो था, ही जेके जिदोजहद में यकीन रखो था, ही जेके नौजवान नओं थर अॾणु चाहियो था, इहे सिंध जे समूरनि ज़िलनि में तव्हां
जड़ा नौजवान जेके पंहिंजे ज़िलनि खे पंहिंजे तलकनि खे कामयाब इल्म जो मर्कज़ बनाइण चाहिनि था। मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे त पाण सभु गॾिजी हिकिड़ी नई सिंध, हिकिड़ो नओं थर, हिकिड़ो नओं देश ॾींदासीं। जी सर।